हिन माण्हू वटि न को वसीलो हो, न का सिफ़ारिश ऐं न कोई शॉर्टकट जो रस्तो, पर हा हिन वटि हिकिड़ी शइ मौजूदु हुई जेका सोन खां बि वधीक महांगी हुई। उहा हुई महिनत जो जज़्बो ऐं जिदोजहद। हिन पंहिंजे शहर लाड़काणे में तमामु घणी मज़ूरी कई ऐं जिथे बि हिनखे मौक़ो मिलियो हिन उते महिनत कई ऐं महिनत कंदो रहियो। हिन खे पंहिंजे शहर लाड़काणे जा मौक़ा तमामु घणा महदूद लॻा ऐं ख्वाब हिन जा वॾा हुया। इन करे हिन शहर जो रुख़ कयो। शहर में ईंदे दुनिया जी सख़्तीअ खे मुंहुं ॾिनई। कराची गुलशन हदीद में अची करे हिन बाज़ारनि में पंहिंजो नंढड़ो चपलनि जो स्टॉल लॻायईं। सख़्तु गर्मी, सख़्तु सर्दी, हर मौसम साम्हूं मुंहुं ॾेई महिनत खे फोकस कयईं। महिनत कंदो रहियो, थोरी थोरी रक़म गॾु कंदो रहियो ऐं पंहिंजे कारोबार खे अॻिते वधाईंदो वियो। कॾहिं हिन खे नुक़सानु थियो त कॾहिं हिन खे मुनाफ़ो मिलियो, पर हिन कॾहिं बि हौसलो न छॾियो। कामयाबी नेठि महिनती माण्हू जे हिसे में अचणी आहे ऐं नेठि हिन कामयाबी माणे वरिती। अॼु हिन जा पंहिंजा 3 वॾा दुकान आहिनि। होलसेल जो अलॻि, स्टाइल शूज़ जे नाले सां अलॻि ऐं डायमंड शूज़ जे नाले सां अलॻि, ऐं फुटपेरी ते नौजवाननि खे बि हिन कारोबार खोले ॾिनो आहे। हिन वटि लॻभॻि हींअर 30 खां 35 मज़ूर कमु कनि था पिया, जंहिंजी रोज़ी हिन जे कारोबार सां जुड़ियल आहे। सिर्फ़ु इहो ई न, लाड़काणा शूज़ जे नाले सां बाज़ारनि में बि हे पंहिंजा दुकान हलाए रहियो आहे। त हिननि शयुनि मां केतिरो फ़ाइदो मिली सघे थो आम कस्टमर खे? साईं हिते तमामु घणो आम कस्टमर खे फ़ाइदो इन करे मिली सघे थो। हे 2025 जी न्यू कलेक्शन आहे। ठीकु आहे। इहा ईद समर कलेक्शन। सही। तो हिन में असां डिस्काउंट बि आहे, सुठी वैरायटी बि आहे, लेटेस्ट आइटम बि आहिनि, लेटेस्ट वैरायटी में जेको हिकु दफ़ो वठी थो पंहिंजे दोस्तनि खे बि प्यारनि कमाइणो। ऐं होलसेल बि आहे न तव्हांजो? होलसेल बिल्कुलु आहे, होलसेल बि कंदा आहियूं। उन हिसाब सां तव्हांजा रेट बि घटि आहिनि? तमामु सही, मार्केट जा घटि। गुलशन हदीद में पूरी परे परे खां हिन जे दुकान ते माण्हू ईंदा आहिनि ऐं चपलनि बूटनि जी ख़रीदारी कंदा आहिनि। घारे खां आया आहिनि ऐं हिन फेज़ 1 डायमंड शूज़ जे दुकान ते आहिनि। छा चवणु चाहींदव? शयूं तव्हां पसंदि कयूं ईद जे हवाले सां या पसंदि कयो था? साईं हाणे पता ई पसंदि कयूं पिया। माशाल्लाह सुठी आहिनि क्वालिटी जूं त चपलूं। असां ॿियनि दोस्तनि खे मैसेज ॾींदासीं त हिते अचनि ऐं असां वठंदासीं इंशाल्लाह। ॿियनि दोस्तनि खे बि मैसेज चऊं था। सुठो रेट, मुनासिब रेट है। सर कैसा लगा आपको इस दुकान पे आके? चीज़ें सही मिली, आपकी पसंद की मिली? चीज़ पसंद की मिली है, बहुत अच्छी मिली है। माशाल्लाह ईद की शॉपिंग हो गई? जी हाँ, बच्चों की भी पसंद आ गई और माशाल्लाह सही है। और कितने बच्चों के लिए? 4 बच्चों की, बच्चियों के लिए। बच्चियों के लिए माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त, बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया। ही उहो ई माण्हू आहे जंहिं मज़ूरी कई, वॾा ख्वाब ॾिठा ऐं उन ख्वाबनि खे हक़ीक़त जो जामो पारायो, महिनत करे, जिदोजहद करे। अॼु हिन जो कारोबार तव्हां ॾिसी सघो था केॾो वसी आहे, केॾो फैलियल आहे। 30-35 मज़ूर हिन जे हेठां कमु कनि था पिया। हे हुन जी रोज़ीअ जो वसीलो बणियल आहे। हीउ दुकानु तमामु सवलो आहे। हिन सां मिलणो आहे तव्हांखे, हिन जो कारोबार ॾिसणो आहे त तमामु दिलड़ी, तमामु बहितरीनु माण्हू आहे। हिन जो वहीद मुगेरी नालो आहे। कराची गुलशन हदीद बाटा मोड़ फेज़ 1 ते हिन जो दुकानु आहे। तमामु सवली ऐं आसान एड्रेस आहे। तव्हां जॾहिं बि वेंदव हे तव्हांखे दुकान ते मिलंदो। ऐं मां इहो बि यकीन सां चवां थो त हीउ होलसेल जो जेको कमु थो करे उन जे बदौलत तव्हांखे सुठी शयूं बि ॾींदो ऐं सस्तियूं बि ॾींदो। हिन जे दुकान ते ज़रूरु चकर लॻाइजो ऐं हिन जो दुकानु ज़रूरु ॾिसिजो त किथां खां ही स्टार्ट कयो अथई ऐं हींअर अची किथे पहुतो आहे। इहो सॼो महिनत जो नतीजो आहे, महिनत जो सिलो आहे। 2025 जो सुठो माल ऐं तमामु घणी वैरायटी आई आहे। ऐं हीअ दुकानु मां वरी बि तव्हांखे ॿुधाईंदो न त कराची गुलशन हदीद फेज़ 1 बाटा मोड़ डायमंड शूज़ जे नाले सां मशहूरु आहे। बाटा मोड़ खां जीअं तव्हां अंदरि ईंदव त सिधे हथ ते तव्हांखे दुकानु पवंदो। बहितरीनु क्वालिटी ऐं तमामु ज़बरदस्त शयूं। हिकु दफ़ो ज़रूरु विज़िट कजो।